ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसंदो मंसूर खान छोकिरी उन्हनि जे हवाले करे छॾींदो आहे। उतां राज़न ऐं ककर वारा त प्यार ऐं मोहबत सां ऐं उन खे वतियूं हलिया वेंदा आहिनि ऐं वेंदे वेंदे बि मंसूर खान उन्हनि खे चवंदो आहे अगरि तव्हां वाइदे ख़िलाफ़ी कई पोइ तव्हांजो ख़ैरु न हूंदो। ऐं पोइ उतां हू हलिया वेंदा आहिनि मंसूर खान जे साम्हूं त कुझु न चई सघंदा आहिनि ऐं छोकिरी वठी पंहिंजे घर वञी पुॼंदा आहिनि। उते पुॼण सां ई ट्राको मची वेंदो आहे। उहो शिरडी बि मथो खाइणु शुरू थी वेंदो आहे ऐं हेॾो ककर राज़न वारा फ़िलहालु त चुप हूंदा आहिनि। उहे थोरो घणो जेको आहे छोकिरी खे ॻाल्हाईंदा आहिनि ककर वञण ताईं छोकिरी खे धिको ॾिखट ते उछलाईंदो आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे उनजी माउ उनखे रोकींदी आहे ऐं राज़न बि चवंदो आहे सौट क़ुर शरीफ़ ते हथु रखियो आहे असां मारे नथा सघूं वधि में वधि हिन ते तूं सख़्ती करे सघीं थो। ऐं ककर इहा ॻाल्हि कंदो आहे पंहिंजी माउ खे चवंदो आहे अॼु खां पोइ हीअ घर खां दर खां बि ॿाहिरि न निकिरंदी कमरे में बंदि हूंदी ऐं अहिड़े हिसाब सां खाधो पीतो उनखे कमरे में ॾिनो वञे वॾी सख़्ती कंदो। होॾो मंसूर खान इहा फ़ोटू जेकी मोकिलींदो शाहनवाज़ खान ॾे हैदर शाहनवाज़ खान इहा फ़ोटू ॾिसी करे सड़ी जली कोयला थी वेंदो। चवंदो राज़न वारा बच्छा माना हुते चांहियूं पीअनि था ख़ुशि थी करे खिली वेहनि था मंसूर खान सां सेटनि ऐं राज़न वरी जेको आहे ॿुधाईंदो शाहनवाज़ खान खे इहे ज़रूरी फ़ोटू कढिया विया आहिनि ऐं शाहनवाज़ खान एतबार बि कोन कंदो। असांखे ॾींदा इजाज़त सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।